जी बिल्कुल, हिंदुअनि जो मज़हबी त्यौहार जेका ख़ुशियुनि जो ऐं रंगनि जो त्यौहार होली आहे उहो सिंध समेत जेका मिरपुर ख़ासि में वॾे धाम धूम सां मल्हायो पियो वञे। अॼु मिरपुर ख़ासि में बि माली कम्यूनिटी समेत ॿियनि कम्यूनिटी पारां जेको इहो जेको होली मंगलाइण जो प्रोग्राम जेको मुनक़िद कयो वियो आहे, जिथे खाधे पीते जूं शयुनि जो बि जेका इंतज़ाम कयो वियो आहे ऐं जेका अॼु आहे उहो होलिका बि जेका साड़ी वई आहे। अचो त हिन हवाले सां जेके हिते आयल आहिनि जेके शहरी उन्हनि खां पुछा कयूं था त होली छो मल्हाई वेंदी आहे ऐं जो मक़सदु छा आहे। मज़हबी त्यौहार है जेका असीं पाकिस्तान में धूमधाम से फुली आज़ादी से मनाए रहा आहियूं। मिरपुर ख़ास में ये फंक्शन पहिरीं भी असीं सेलिब्रेट करे चुका आहियूं ऐं हर साल ये सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं प्रार्थना भी कई आहे। होलिका सां जलाई वई आहे जंहिंमें असां प्रार्थना कई। पाकिस्तान में हिकिड़ी त ॻाल्हि असीं जाम इंजॉय मतलब ॿिए कंहिं जो मुल्क आहे पर पोइ बि असांखे जाम आज़ादी मिलियल आहे ऐं असीं जाम इंजॉय कंदा आहियूं हिते। इहो फंक्शन बि हिते असीं मतिलबु सभु माली गॾु थी जेका बि नाराज़गी हूंदी आहे असांजे हिन त्योहार ते असीं सभु भुलाई करी असां कलर्स सां हिक ॿिए सां ख़ुशी सां मिलंदा आहियूं, कलर्स लॻाईंदा आहियूं ऐं असांखे जाम इंजॉय कंदा आहियूं। मतिलबु जाम टाइम सां पोइ हिकु गैदरिंग थी आहे जेका जाम सुठी लॻंदी आहे ऐं असीं जाम इंजॉय कंदा आहियूं। यूनिवर्सिटी में ही हर जगह ते असांखे मज़हबी आज़ादी आहे। सोचो सिंध में पूरे पाकिस्तान में त असां होली वॾे धूमधाम सां मल्हाईंदा आहियूं। इवन हिंदू मुसलमान दोस्त सभु भाइर भेण गॾु थिए मल्हाईंदा आहियूं। पाकिस्तान में तो असां तमाम सुठे नमूने मल्हाईंदा आहियूं, कोई रोक टोक कोन्हे हर त्यौहार जी। असांखे सभिनी खां पहिरीं त आऊं पंहिंजी टीम जेको असांजी हीउ प्रोग्राम अरेंज कयो हुनखे मुबारकबाद ॾींदुसि, धन्यवाद ॾींदुसि। हुन खां पोइ इहो आहे त हीउ जो असांजो त्यौहार आहे, राजा प्रहलाद हूंदो हुओ उनखे वरदान मिलियो कि हुनखे मौत कोन ईंदी। हू सभिनी खे चवंदो ऐं भॻवान आहे मुंहिंजी पूॼा करियो, हुनजी आवाम प्रजा हुनजी पूॼा कंदी, पर हुनजो पुटु जेको हुनजी पूॼा न कंदो हो। पोइ हुनखे मुख़्तलिफ़ तरीक़े हुन मारण जी कोशिशि कई, बाह में उछलियो सभु कुझु कयो, पर हू मरी न सघो। हुन ते भॻवान जो हथु हो ऐं इहो हक़ ऐं सच जी जीत थी हुई। जी बिल्कुल, तव्हां हिते हिंदू यात्रियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन जो इहो चवणु आहे त असां जेके पंहिंजो मज़हबी त्यौहार जेके बि आहिनि असां जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं ऐं असांखे मुकमल तौर ते आज़ादी आहे। ऐं होली जो त्यौहार इन करे मल्हाई वेंदा आहियूं त हिकिड़ो राजा जेको हरनाकश हुयो, हुन जेके पंहिंजे राज में वॾो ज़ुल्म कंदो हुयो ऐं उनखां पोइ जेको हुनजे पहला जनम वरितो, पुटु पहला जनम वरितो ऐं उन हुनजो जेके ज़ुल्मनि जो ख़ात्मो आणियो ऐं उनखां पोइ इहो जेको असां त्यौहार मल्हाईंदा आहियूं। कैमरामैन टीम सां गॾु रविशंकर माली, टाइम न्यूज़ मिरपुर ख़ासि।